अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध में एड्स जा केस वधी रहिया आहिनि। सची ॻाल्हि इहा आहे त सिंध बीमारियुनि जी भूअं बणिजी वई आहे। माण्हू सिहत ऐं सगाई लाइ सिकी विया आहिनि। हेपाटाइटिस बी, सी हुजे या वरी ॿियूं विचड़ंदड़ बीमारियूं, माण्हू हर क़िस्म जी अघाई जे वर चढ़ियल आहिनि। हाणे त सिंध में HIV यानी एड्स जा केस बि तेज़ी सां वधी रहिया आहिनि ऐं हिन मर्ज़ जो राकास माण्हुनि जूं हयातियूं गड़काईंदो वञे। ख़बरूं आहिनि त नवाबशाह में HIV जे केसनि में तमामु घणी वाध थी आहे ऐं तशख़ीस थियल केसनि जो तइदाद बि 1000 खां मथे ॿुधायो पियो वञे। उन मूज़ी मर्ज़ में हिकु ॿारड़ी जे फ़ौत थियण जूं ख़बरूं बि रिपोर्ट थी चुकियूं आहिनि। डिविज़नल कमिश्नर एॾे वॾे तइदाद में माण्हुनि जे HIV में मुब्तला हुजण ते DG हेल्थ ऐं DHO खे लेटर लिखी छॾिया आहिनि। सिंध सूबे में एड्स जे केसनि में वाध सिर्फ़ु हिकु तिबी बहरान न पर हिकु इंसानी अलमियो बणिजी चुको आहे, जेको हुकूमती इदारनि जी नाअहली, समाजी बेख़बरी ऐं बुनियादी सिहत जे सहूलियतुनि जी खोड़ जे करे संगीन शक्ल इख़्तियार करे चुको आहे। न सिर्फ़ु नवाबशाह पर लाड़काने समेत सिंध जे ॿियनि ज़िलनि में HIV जे केसनि जो अंगु ख़तरे जी घंटी वॼाए रहियो आहे। अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त एड्स जहिड़े ख़तरनाक बीमारी जे रोकथाम लाइ सिहत खाते जूं कोशिशूं न सिर्फ़ु नाकाफ़ी आहिनि पर उन्हनि में संजीदगी जी बि अणाट आहे। सिहत खाते जी नाअहली इन हद ताईं वधी चुकी आहे जो केतिरनि ई इलाइक़नि में HIV जी स्क्रीनिंग, तकड़ी तशख़ीस ऐं इलाज जूं बुनियादी सहूलियतूं बि मुयसरु न आहिनि। सरकारी अस्पतालनि में मख़सूस दवाऊं नायाब आहिनि। सिंध जे केतिरनि ई ॿारहाड़ी वारनि इलाइक़नि में HIV लाइ लेबार्ट्री सहूलियतूं ई न आहिनि। माण्हू महीननि ताईं बीमारी सां झेड़ींदा रहनि था बग़ैर कंहिं सही तशख़ीस जे। जॾहिं मरीज़नि खे शिकायतूं वधनि थियूं तॾहिं बि केतिरा ई डॉक्टर HIV जे इम्कान खे नज़रअंदाज़ कनि था, छो त उन्हनि वटि तरबियत ऐं आगाही जी खोट आहे। लाड़काणे जहिड़े ज़िले जिते अॻु में ई ॿारनि में एड्स जे केसनि जो वॾो स्कैंडल साम्हूं आयो हो, अॼु बि साॻी ग़फ़लत जारी आहे। इलाज लाइ एंटी रेट्रोवायरल दवाउनि जी फ़राहमी ग़ैर यकीनी बणियल आहे। केतिरनि ई मरीज़नि खे दवाऊं वक़्त ते नथियूं मिलनि, जंहिं करे संदन मुदाफ़ती निज़ाम मुकमिल तौरु ख़तमु थी वञे थो। सरकारी अस्पतालनि में ARV दवा हासिलु करण लाइ मरीज़नि खे क़तारूं लॻाइणियूं पवनि थियूं त बि उन्हनि खे नाउमेदी पले पवे थी। सिंध हुकूमत खे घुरिजे त हर ज़िले सतह ते HIV स्क्रीनिंग सेंटर क़ाइमु कया वञनि। एड्स जे इलाज लाइ ख़ासि दवाऊं मुफ़्त ऐं बाक़ाइदे फ़राहम कयूं वञनि। डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले खे HIV जी तशख़ीस ऐं इलाज बाबति ख़ासि तरबियत ॾिनी वञे। स्कूलनि, कॉलेजनि, मीडिया ऐं समाजी तनज़ीमनि ज़रिए जागरूकता मुहिम हलाई वञे। रत ॾियण वारनि सेंटरनि, लेबार्ट्रियुनि, इस्तेमालु थियल सिरंजनि ऐं जिन्सी सिहत बाबति ज़ाब्तनि खे सख़्ती सां लागू कयो वञे। जेकॾहिं मौजूदा सूरतहाल ते फ़ौरी ध्यानु न ॾिनो वियो त एड्स बीमारी सिंध जे नौजवान नस्ल लाइ ख़ामोश कातिल बणिजी वेंदी। अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।